नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं ताहिरा वज़ीर। अवां खे ॿुधायूं संझोरो वेझो ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली में पुलिस की चढ़ाई दौरान ॻोठाणनि ऐं अहलकारनि विच में छिकताण थी। पुलिस मौजिब मनशियात विकिरे में मुलविस जवाबदार की गिरफ़्तारी दौरान ॻोठाणनि पथरा कयो। 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे 12 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ॿुधायूं पिया नाज़रीन संझोरो लॻ ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली में पुलिस की चढ़ाई दौरान ॻोठाणनि ऐं अहलकारनि विच में छिकताण थी वई। पुलिस मौजिब मनशियात विकिरे में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी दौरान ॻोठाणनि पथरा कयो। 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे 12 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था अनीस लग़ारी खां। जी अनीस लग़ारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, संझोरो वेझो ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली में मुबैना नशे वार सुपारियूं विकिणंदड़ इमाम ख़ासकली के गिरफ़्तार करण लाइ वियल संझोरो पुलिस पार्टी सां ॻोठाणनि जी मुंहमारी थी पई ऐं झड़ो थी पियो ऐं पुलिस ऐं ॻोठाणनि ॿिन्ही हिक ॿिए ते पथरा जो इल्ज़ाम आयो आहे ऐं उन सूरत हाल में सॼो इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। संझोरो पुलिस तरफ़ां गिरफ़्तार कयल इमाम ख़ासकली खे छॾाइण ते DSP संझोरो वादी नफ़री सां सरज़मीन ते पहुची वियो ऐं पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े 3 ॼणनि खे गिरफ़्तार ऐं 12 ॼणनि मथां ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो आहे। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली जी औरतुनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे पुलिस मथां चादर ऐं 4 दीवार जो तक जो इस्तेमाल करण जो इल्ज़ाम आयो आहे। उन हवाले सां औरतुनि जो चवणु हो त संझोरो पुलिस असांजे घरनि में दाख़िल थी औरतुनि जी तज़लील कई आहे ऐं घरनि में पियल राइफल समेत मोबाइल फोन जो ॿियो सामान खणी वई आहे। हिननि चयो त हक़ इलाह जी रोज़ी कमाईंदड़ असांजे मर्दनि खे पुलिस बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे। ॿिए तरफ़ ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली जे रवासिन अब्दुल रज़ाक ख़ासकली, अनवर अली ख़ासकली, मियार ख़ासकली ऐं शाह मोहम्मद ख़ासकली संझोरो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त संझोरो पुलिस जा सिविल कपड़नि में अहलकार इमाम ख़ासकली जी दुकान ते पंहिंजे हथ सां नशेवर सुपारनि जा पैकेट रखी गुनाह गिरफ़्तार करण लॻा, जिन ते ॻोठाणनि एहतजाज कयो त तव्हांखे महिरबानी अवां जी अनीस लग़ारी तफ़सील ॾियण लाइ। कंडियारो में इंतज़ामिया